मसीह जी रानी है कौम मसीह जी रानी वही जहवा में उड़ानी सिंदड़िया के कर गानी सिंदड़िया के कर गानी जहवा में उड़ानी वही झोंको हवा जो थदेड़ो झोंको हवा जो थदेड़ो मेरे हसी मालियानी हुई मेरे हसी मालियानी हुई जहवा में उड़ानी वही जहवा में उड़ानी वही। हैदराबाद में अवामी जमहूरी पार्टी पारा सिंध के नामियारी तालीमदान आपा कमर वाहिद के याद में तर्बियती मेड़ाको मुनक़िद किया वियो। तर्बियती मेड़ाके में आपा कमर वाहिद के भरपूर लफ्ज़न में भेटा दी वही। जॾहिं त तर्बियती मेड़ाके में सिंधी औरत तंज़ीम जे सिंधियाननि SSO जे शागिर्द अॻवाननि समेत AGP जे अॻवाननि वॾी इंग में शिरकत कई। उन मौक़े ते कामरेड नज़ीर कुरैशी आपा कमर वाहिद जे भाग्य सिंधी औरत तंज़ीम जे सदर शहज़ादी भुरगड़ी अॻूणी MPA फ़रहीन मुग़ल ऐं AGP जे मरकज़ी अॻवान असलम परवेज़ उमरानी ॻाल्हाईंदे चयो त आपा कमर वाहिद सिंध जे ग़रीब नौजवाननि जो सहारो हुई। हू हमेशह उन्हनि जी तालीम लाइ तमामु घणियूं कोशिशूं वरितूं। हेड मिनिस्ट्रेट खां सिंध यूनिवर्सिटी ताईं प्रोफेसर तौरु तालीम सरगर्मी में उहिदनि ते फ़ाइज़ रही। संदन अख़लाक़ तालीम दोस्त सां सिंध दोस्त हो। हिन पंहिंजे समूरी ॼमार असूलनि ते क़ाइमु रहंदे सिंध जे ख़िदमत लाइ जा खोड़ी। इन जा ॿार अमरीका में रिहाइश पज़ीर हुजण बावजूदि हिन आख़िरी साह जा पसा सिंध माउ जे हवाले करे अमर थी वई। संदन यादगिरियूं विसारण जोॻियूं न आहिनि। अॼु बि असां उन राह ते हली सिंध जी ख़िदमत लाइ पंध जारी रखियूं पिया अचूं। ऐं जॾहिं सिंध जे नाले वारे शाइर आज़ाद जूणे जो पंहिंजी शाइरी पंहिंजे आवाज़ में झुंगारियो त सॼे हाल में सोगवार माहौल बणिजी वियो। जॾहिं त हर अख आदि कामेठ नज़ीर कुरैशी ऐं MPA फ़रहीन मुग़ल जे अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़ी पिया। आपा कमरेरिया आज़ाद हाणे आपा कमरिया आज़ाद हाणे इल्म जी लाट उझाणी वई हू जहवा में उड़ानी वई हू जहवा में उड़ानी वई सिंधड़ी करे वेगानी वई हू जहवा में उड़ानी वई। सिंध जी नामियारी तालीमदान आपा कमर वाहिद जे याद में तर्बियती मेड़ाके में मुक़रर सिंध सलामत आॾो पंहिंजा पंहिंजा वीचार कुझु हिन रीत वंडिया आहिनि। मीडिया चैनल वारनि खे वेन कयो त हिन जे मौत अचानक जेको राति विच में थियो आहे ॾाढो ग़लति तरीक़े सां थियो आहे। हिन जी घटि में घटि छंड छांड थियणु खपे त हिन जे बेक में छा आहे। मूंखे जेके ख़बरूं मिलियूं आहिनि उन हिसाब सां मां चाहियां थी त हिन जी जेको वञण जो या सबबु मालूम ज़रूरु कजनि त हिन जा सबबु कहिड़ा आहिनि जंहिंजे करे आपा राति ताईं जॾहिं ठीकु ठाक हुई त पोइ राति में कहिड़ो हुन सां वाक़ पेश आयो जंहिंजे विच में इहो थियो। उहा ॻाल्हि ज़ाहिरी नथी थिए। बसि डेथ थी वई कीअं डेथ थी छा थियो उहा ॻाल्हि मथे अकेली रहंदी हुई ख़बर कोन्हे त केरु उन वटि हो
कहिड़ो माण्हू हो जंहिं हिनखे वॉच कयो की जंहिं हिनखे चेक कयो, इहे शयूं ज़ाहिर थियणु खपनि। बहरहाल असांजे अफ़वाही जो असां ॾियारो कयो, वधीक जेको असांजो हूंदी राय उहा असां ज़रूरु नोट कराईंदासीं ऐं असांखे इंतिहाई घणो असीं पाण खे माना अकेलो पिया महसूसु करियूं। उहा असांजी वॾी बि हुई, असांजी उस्ताद बि हुई, असांजी दड़का बि ॾींदी हुई, असांखे वाटो बि ॾींदी हुई, असांखे दग बि ॾींदी हुई, हर ॻाल्हि में असां सां माना मावेली हुई। जो तालीम जे बारे में जेको शौक़ु हो ऐं जेका ॼाण हुई ऐं जहिड़े तरीक़े सां हुन B.Ed जी जेका टीचर्स जी जेका एजुकेशन जी फैकल्टी हुई उनखे हलायो, उहो तमामु यादगार आहे। ऐं आपा कमर जेका आहे सा मज़लूमनि सां गॾु हूंदी हुई, मिसकिननि सां गॾु हूंदी हुई ऐं मिसकिननि में जेके जानवर बि मिसकिन हूंदा हुआ उन्हनि खे संभालींदी हुई, जेके उतड़िजी वेंदा हुआ उन्हनि जो ख़्यालु कंदी हुई। त आपा कमर जो विछोड़ो असांजे लाइ वॾो विछोड़ो आहे, हिकिड़ी अज़ीम शख़्सियत जो विछोड़ो आहे, हिकिड़ी तइलीमी माहिर जो विछोड़ो आहे ऐं सिंध हिकिड़ी तमामु वॾी शख़्सियत खां महिरूम थी। केतिरे ॾींहं जानवर खे पंहिंजे घर में हुन पालियो हो ऐं उन्हनि जानवरनि जे लाइ पाण खाधो तयारु कंदी ऐं उन जानवर खे खाधो खाराए। इहा हिकिड़ी सिफ़त जेको मोहबत वारो तर्क सां मोहबत वारो ज़िंदगी तालीम जे लाइ वक़्तु करे छॾी। तमामु बहितरीनु उस्ताद हुई ऐं बहितरीनु मौक़फ़ हुई ऐं बहितरीनु एडमिनिस्ट्रेटर बि रही, पाण बहितरीनु माउ हुई हुन सां गॾोगॾु। पंहिंजी सॼी लाइफ जेका एजुकेशन जे लाइ कई आहे, पंहिंजो फलाई कमनि जे लाइ पंहिंजो पाण खे वक़्तु करे छॾी। आख़िर में पंहिंजे माना उन सां गॾु माना जानवरनि जे लाइ उनजो तमामु घणो फीलिंग्स सुठियूं हुयूं। जानवरनि खे माना तमामु सुठो माना उनखे संभालींदी कंदी हुई, बहितरीनु क़िस्म जी औरत हुई। अलाह ताला खेसि मग़फ़िरत फरमाए, सिंध सां जन्नतुल फिरदौस में अला मक़ाम अता फरमाए। असां रिलेशन जेको असांजो त नंढे हूंदे खां वठी रिलेशन हो। गॾु मूंखे पालियो पई नंढे हूंदे, मॉडल स्कूल में पढ़ंदो हुउसि त हुन महिल KG में हूंदो तॾहिं माना अपा हुते एडमिनिस्ट्रेस हुई, मूंखे पाण सां गॾु वठी वेंदी। जेसीं मुंहिंजी वालदा ईंदी हुई ऑफिस मां मूंखे वठण लाइ, तेसि ताईं पंहिंजे घर वञी ॿारींदी हुई। ऐं तमामु सुठे नमूने शुरू खां वठी आख़िर ताईं तमामु बहितरीनु हुन पंहिंजो जेको बि वक़्तु हुन सुठो गुज़ारियो ऐं सभिनी सां सुठे नमूने रही। ख़बर है डॉक्टर कमर भाई जेका मुंहिंजी माउ बि हुई, जेका मुंहिंजी उस्ताद बि हुई, जेका मुंहिंजी मेंटर बि हुई, उनजी यादि में प्रोग्राम मल्हायो थो वञे। ऐं प्रोग्राम मुंहिंजे लाइ त इलाही अहम आहे, छो जो डॉक्टर कमर वाहिद हिकिड़ी शख़्सियत न हुई, हिकिड़ो इदारो हुई, हिकिड़ी अकेडमी हुई। माउ जे रूप में ॾिसूं त उन जहिड़ी का माई न हूंदी, जो उस्ताद जे रूप में ॾिसूं छो जो मूंखे पढ़ायो अथई, मूंखे ख़बर आहे कि उन जहिड़ो को उस्ताद न हूंदो। जेकॾहिं सोशल एक्टिविस्ट जे हिसाब सां ॾिसूं त उन जहिड़ो को सोशल एक्टिविस्ट हुयो ई कोन। सो हर रूप में हुनजी ग़रीबनि जे लाइ त जेका हुनजी मोहबत हूंदी, पर हुनखे नफ़रत हूंदी फ़क़ीरनि खां, ॿिनण वारनि खां एॾी शदीद नफ़रत कंदी। ऐं मूंखे चवंदी त ख़बरदार जे कॾहिं हिकिड़ो रुपयो बि न थियो तव्हां माण्हू खारियनि। पौधनि सां हुनजी एॾी मोहबत हूंदी, वणनि टणनि सां, जो हिकु हिकु वण जी, हिकु हिकु पते जी, हिकु हिकु पूर जी हुनखे ख़बर हुई। जानवरनि सां हुनखे एॾी मोहबत हूंदी जो पाण कैमरामैन हसीब असगर सां गॾु असगर मलाणो, सिलसिलामत TV, हैदराबाद।